मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं अॼुकल्ह औरतूं शादी खां बाद में पंहिंजो घर नथियूं कनि, इन जी वजह छा आहे? साईं वजह सभ खां पहिरियां इहा आहे त उनजा वालिदेन उनखे सपोर्ट कनि था। शादी खां बाद में असांजे मुआशरे में इंतिहाई औरतूं पंहिंजो घर नथियूं कनि। शादी खां बाद में फौरी तौरु भॼी थियूं वञनि पंहिंजे पीउ जे घर, ऐं उनजी माउ उनखे सपोर्ट कंदी, उनजो पीउ उनखे सपोर्ट कंदी। पीउ सपोर्ट कई, माउ सपोर्ट कई, छोकिरी जो घर वियो। हा वियो। छोकिरी जो जेकॾहिं पंहिंजी धीउ जो घर ठाहिणो अथव न, निकाह खां बाद में हवाले करे छॾियो, चओ हाणे मुड़ुस जी बसि साल में जेको चकर लॻाईंदी कर। हे इहा ई वजूहात आहे। तमामु औरतूं घर नथियूं कनि। अलाए केतिरनि जा मां निकाह पढ़ाए चुको आहियां, अलाए केतिरनि जा, ख़बर इन खां बाद में पई यार हे औरतूं घर कनि ई नथियूं। मूंखे चयो साईं भला तव्हां में फॉल्ट आहे, निकाह तव्हां पढ़ियो आहे, तव्हां में फॉल्ट आहे। मां हा जेकी ॻाल्हि फ्री ईंदी न, पोइ इहा गर्दन में पेशमाम जी में आहे। हा पेशमाम जी गर्दन में साईं तव्हांजो निकाह, साईं निकाह असां दुरुस्त पढ़ायो आहे, निकाह असां सही पढ़ायो आहे। तव्हां तरबियत हिकिड़ी न कंदव, तव्हां इस्लामी ॻाल्हि हुनखे ॿुधाईंदव न, क़ुर हुनखे पढ़ायव न, हदीस हुनखे पढ़ायव न, ॻाल्हि सिधो असांजी गर्दन में साईं मौलवी साहिब अलाए निकाह सही न पढ़ायो आहे। निकाह जेको असां पढ़ाईंदा आहियूं उहो बिल्कुलु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में तरीक़े ते ई पढ़ाईंदा आहियूं। हाणे इहा असांखे अड़ी जेको आहे विच में ॾाढो साईं निकाह तव्हां पढ़ायो आहे, निकाह असां पढ़ायो, दुरुस्त पढ़ायो आहे। बाक़ी जेकी तरबियत तव्हांखे करणी हुई न औलाद जी, उहा तव्हां कई न आहे। अॼुकल्ह तमामु वालिदेन गैर ज़िम्मेदार थी विया आहिनि। तमामु वालिदेन गैर ज़िम्मेदार औलादी तरबियत नथा कनि। औलाद खे हिकिड़े क़िस्म जी मशीन सम्झनि था। मशीन जो इहो कमु हूंदो आहे न, मशीन जे मथां बटण हेठि करे छॾे मशीन हलंदी आहे, वरी बटण मथे करे छॾ मशीन बंदि थी वेंदी आहे। त तमामु वालिदेन अॼुकल्ह औलाद खे हिकिड़ी मशीन था सम्झनि। बसि पैदा थी वियो न, हाणे छॾे ॾिस, ॿारु तो रोअंदो, मोबाइल हथ में ॾेई छॾियसि, हा मोबाइल हलाए हलाए हलाए। हाणे इहो ॿारु इख़लाक़ बिल्कुलु न सिखंदो, इहो ॿारु तरबियत न सिखंदो। इहो जेकॾहिं मर्द आहे हली करे तव्हांजो नाफ़रमान थींदो। इहा तव्हांजी जेकॾहिं न्याणी आहे, इहा हली करे हिनखे तव्हां इख़लाक़ कंहिं क़िस्म जा सेखारिया न, हाणे सुभाणे हिन जी शादी थी करे मुड़ुस घर में वेंदी त हिनखे त इख़लाक़ अचनि ई न पिया।